जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 2 सेप्टेम्बर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी टीज तिथि टीजरी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख जी प्राप्ति थींदी। समाज में हुननि जो प्रभाव वधंदो। मान सम्मान में वृद्धि वधंदी। धन जी प्राप्ति थींदी। तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जे हुननि जो नाश थींदो। सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी। कोई ना कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। हुन जे लाइ योगा या मेडिटेशन करणु लाभदायक थींदो। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। हुननि खे पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। स्थान परिवर्तन करणु अॼु हुननि जे लाइ लाभदायक थींदो। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मानसिक तनाव या मति भ्रम पैदा थी थो सघे, त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। भगवान हनुमान जी उपासना तमामु लाभदायक थींदी। हुननि जो सिंदूर मस्तक ते लॻाइण तमामु लाभदायक थींदो। धन जी प्राप्ति भी थींदी। स्वास्थ्य में हुननि जे सुधारो भी थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई ना कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। इनकम में वाधारो या पद उन्नति थियण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजा वीचार तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धन जी प्राप्ति थी सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर थोड़ी ही लापरवाही हुननि खे कोई रोग या बीमारी सताए थी सघे। हुन जे लाइ गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति करण जो ॾींहुं साबित थी थो सघे। अॼु जेका भी हुननि जी इच्छा हूंदी पूरी थियण जी पूरी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे कार्यस्थल ते काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। शत्रुअनि ते हुननि जे विजय जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति भी अॼु थी सघे त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते भी हुननि खे पंहिंजे ख़र्चनि ते ऐं पंहिंजे धन जो ध्यानु ॾियणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ तमामु साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु भाग्य पंहिंजे कार्यस्थल ते तव्हां खे पूरो साथ ॾींदो।
धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, स्वास्थ्य तमाम सुठो रहंदो, त ॾींहुं तमाम सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। टीजरी, त तव्हां सभिनीनि खे टीजरी जी जाम जाम वाधायूं हुजनि। अॼु ॿुधाईंदासीं टीजरी सां जुड़ियल कोई नियम। त ख़ासि करे सिंधियुनि में ॾिठो वियो आहे कि टीजरी मल्हाई वेंदी आहे। भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी टीज जेका हूंदी आहे, उहो टीजरी माता खे असां समर्पित कयो आहे। ऐं हुन ॾींहं में सुबुह जो उथी करे असुर कबो आहे, यानी सूर्य उदय खां पहिरियों उथी करे कुछ ना कुछ खाइबो आहे। हुन खां पोइ मुसाक जो सुगुन करे सुबुह जो उथी करे स्नान इत्यादि करे, जेसि ताईं तव्हां टीजरी माता खे जल नथा चाढ़ियो तेसि ताईं जल, चांहि, कॉफी कुझु बि न पीबी आहे। टीजरी माता खे जल चाढ़े करे तव्हां पाणी या चांहि पी था सघो। सॼो ॾींहुं तव्हांखे व्रत जो पालन करणो आहे। शाम जे टाइम ते के ब्राह्मण जे मुख मां टीजरी माता जी कथा ॿुधी करे, चंद्रमा खे अर्घ ॾेई करे, हुन जो दर्शन करे तव्हांखे व्रत जो उद्यापन करणो आहे ऐं तोड़णो आहे। इहो बि चयो वेंदो आहे अगरि विवाहित मायूं टीजरी जो व्रत रखंदियूं आहिनि त हुननि जे पति खे लंबी आयु जो ऐं सुख संपदा जी प्राप्ति थींदी आहे। ऐं जेके अविवाहित छोकिरियूं आहिनि जंहिंजी शादी न थी आहे त भॻवान हुननि खे पंहिंजे मनपसंदि जो वर प्राप्त कराईंदो आहे। इहा मान्यता आहे। त तव्हां सभिनीनि जी आस माता टीजरी पुॼाईंदी अचे। तव्हां सभु जेके सुहागना आहियो त सदा सौभाग्य जो तव्हांखे प्राप्ति मिलंदी रहे। इहा ई मां टीजरी माता खां प्रार्थना थो कयां। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे श्रीपाल जी जो, जेके जयपुर राजस्थान जा रहंदड़ आहिनि। ऐं उन्हनि जो सवाल आहे कि जाम हुननि जे घर में क्लेश हली रहिया आहिनि। त श्रीपाल जी, मां सम्झी थो सघां तव्हांजे टाइम थोरो ॾुखियो हली थो रहे, पर हर मंगल ऐं छंछर जे ॾींहुं तव्हां हनुमान मंदिर वञणु चालू कयो ऐं उमास जे ॾींहुं कुझु न कुझु वाइट शइ दान करणु चालू कयो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा ऐं घर में शांती रहणु चालू थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।